अंबर असांजे भाटरे खे खणी विया आहिनि जबल खे असांखे कोई पतो ई न आहे पियो आख़िर कीअं थींदो ऑर्डर ये तव्हांजी वॾी कोताही आहे मां तव्हांखे चयो बि हुयमि कि भाटे ते तव्हांखे नज़र रखणी आहे छो त असांजो 100 साल खां बाद हवेली जो हिकिड़ो चिराग पैदा थियो आहे क्योंकि हुनखे तव्हांखे सदा न सघे नौकर काॾे मरी विया छा इहा हाणे एतिरी असांखे कोई इल्मु न आहे मां ई कमरे में सुतो पियो हुअमि हाणे वॾो हथो ॿाहिरि आहे मां नौकरनि खे मालूमात कई आहे उहे चवनि था कि अहिड़ी चीज़ अची वई आहे जीअं रोशनी खां परे ईअं रोशनीअ में भरी करे असांखे खणी विया आहिनि पोइ आख़िर थींदो कीअं मुंहिंजी आख़िर हिकिड़ो ई हल आहे सुभाणे सभिनि ॿियो कोई जादूगर वॾा जादूगर सभिनि खे जमा करो हुननि खां मालूमात करो इल्म जे ज़रिए मालूम कंदा किथे आहे असांजो भाई केरु खणी वञो हर सभिनि खे जमा कर पोइ ख़बर पवंदी न मां इंशाअल्लाह कोशिशि पूरी कंदुमि बाक़ी जेको शक पए थो ज़हन जो माइंड वेठो न मां जेको शक पिए थो जादूगर हाणे अदा वॾो अचे तार के टेम लगी हुई है आई तो सब मैंने पूछ लो बैठा है अदा आगे तो मैं फोटो है रोहन जी कंदा से शुरू वहां की जो बैठा है तो बात करी तो बना तो चला बाहर आज शक है ना तो जादूगर अजगरा इन तरह में असांजी वो मशहूर आहे छो त ॿारनि जो दुश्मन उहो आहे जेको असां कहाणी ॿुधंदा आहियूं वॾनि खां वठी करे उन खां सवाइ केरु बि दुश्मन आहे असांजो उहो दुश्मन आहे इन्ही खे घुराईंदासीं घुराईंदासीं जादूगर अची वञनि सिर्फ़ु असांखे एतिरो पतो ॾियनि कयूं वठा आहियूं पोइ जादूगर अजगर जी पई असांजी पई